तारीख़ में इंसान जो किरदार ज़माननि खां बहस जो मौज़ू रहियो आहे। अहिड़ा इंसान जेके पंहिंजी क़ौम, नस्ल, वतन ऐं धरती जे ख़ातिर क़ुर्बानियूं ॾींदे अमर थी वेंदा आहिनि, से इंसान सदियुनि ताईं ज़िंदा रहनि था। अहिड़नि अमर किरदारनि ऐं तारीख़ जूं धाराऊं तब्दील कंदड़नि में नंढे खंड या बरतानवी हिंदुस्तान जे हिकु इनकलाबी अॻुवाण भगत सिंह जो नालो बि ॻणे सघिजे थो, जंहिं पंहिंजी बेमिसाल बहादुरी, जुर्रत ऐं साबित क़दमी सां बरतानवी राज ऐं हिंदुस्तानी जागीरदारी राज ख़िलाफ़ बग़ावत कई ऐं क़ौमी आज़ादी लाइ विढ़ण लॻो। संदसि सोच ऐं फ़हम नाम निहाद आज़ादी खां वधि तबक़ाती बुनियादनि ते इनकलाबी आज़ादी हुई। अहिड़ी आज़ादी जेका मज़दूरनि ऐं हारियुनि जे मुफ़ादनि लाइ ऐं मज़हब, क़ौम, ज़ात, रंग ऐं नस्ल जे भेदभाव खां आजी हुजे। अहिड़े इनकलाब जी मशल खे रोशन कंदड़ अमर किरदार ग़रीबनि, हारियुनि ऐं मज़लूम तबक़नि जी तर्जुमानी कंदड़ इंसान खे फ़क़ति 23 सालनि जी ॼमार में 23 मार्च 1931 ईस्वी ते लाहौर सेंट्रल जेल में संदसि साथियुनि शिवराम राजगुरू ऐं सुखदेव थापर सां गॾु फांसी जे झूले ते झूलायो वियो। भगत सिंह 27 सेप्टेम्बर 1907 ईस्वी ते पंजाब जे लायलपुर ज़िले जे ॻोठ बंगा में हिक तरक़ी पसंद सियासत जे सरगर्म कारकुन किशन सिंह संधू जे घर में जनम वरितो, जेको उन वक़्तु बरतानवी हिंदुस्तान ऐं हाणोके पाकिस्तान जे ज़िले फैसलाबाद में अचे थो। हुन शुरूआती तालीम बंगा ॻोठ जे स्कूल ऐं बाद में लाहौर जे दयानंद एंग्लो वैदिक स्कूल मां हासिल कई ऐं 1923 ईस्वी में लाहौर जी नेशनल कॉलेज में दाख़िला वरिती, जंहिंजो बुनियाद 2 साल अॻु लाला लाजपत राय महात्मा गांधी जी अदम ताउन जी तहरीक जे जवाब में विधो, जंहिं हिंदुस्तानी शागिर्दनि ते ज़ोर ॾिनो हो त उहे उन्हनि स्कूलनि ऐं कॉलेजनि खे छॾे ॾियनि जिन खे बरतानवी हिंदुस्तानी हुकूमत तरफ़ां सब्सिडी ॾिनी वञे थी। तालीम सां गॾोगॾु हू हिंदुस्तान जे हिकु इनकलाबी तहरीक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक एसोसिएशन जो हिकु इनकलाबी अॻुवाण बि हो ऐं शिवराम राजगुरू, सुखदेव थापर ऐं चंद्रशेखर आज़ाद जहिड़ा इनकलाबी संदसि जा साथी हुआ। भगत सिंह हिकु रोशन ख़याल, तरक़ी पसंद, कम्युनिज़म ऐं बैनुल अक़वामियत पसंद हो। हू मिखाइल बाकुनिन, कार्ल मार्क्स, लेनिन ऐं लेवन ट्रॉट्स्की खे चाह सां पढ़ंदो हो ऐं संदसि नज़रियनि जी पोइवारी कंदो हो। हुन पंहिंजे आख़िरी अहदनामे में नौजवान सियासी कारकुननि लाइ हिकु पंहिंजो मिसाली बयान नई समाज जी अदावत यानी मार्क्सिस्ट बुनियादनि ते करार ॾिनो। हू गांधी जे इन नज़रिये जे ख़िलाफ़ हो जेका गांधी सत्याग्रह ऐं अदम तशद्दुद वारी मुज़ाहमत जी हिमायत कई। हिन इहो महसूस कयो त इस्तेसाल कंदड़नि जी अहिड़ी सियासत हिक सीट खे ॿिए ताईं तब्दील कंदी रहंदी। तंहिं करे असां अहिड़ी आज़ादी नथा चाहियूं जिते क़ाबिज़ अंग्रेज़नि जी जॻह मुक़ामी जागीरदार वठनि। होॾां 1929 ईस्वी में पंहिंजे मक़सदनि लाइ वॾे पैमाने ते पब्लिसिटी हासिल करण लाइ भगत सिंह पंहिंजे हिकु साथी पिटकेश्वर दत्त सां गॾिजी दिल्ली लेजिस्लेटिव असेंबली जी बेंचनि हेठां घटि शिदत वारा बम उछलाया ऐं इनक़लाब ज़िंदाबाद जा नारा हणंदे अख़्तियारनि खे इजाज़त ॾिनी त खेनि गिरफ़्तार कयो वञे त जीअं हू अदालत में पेश थियण खे स्टेज तौर इस्तेमाल करे सघनि ऐं पंहिंजे मक़सदनि खे आम करे सघनि। अंग्रेज सरकार खेसि जेल में त क़ैद कयो पर संदसि जदोजहद ऐं इनकलाबी सोच खे क़ैद करे न सघी। भगत सिंह जेल में हिंदुस्तानी कैदियुनि लाइ जेल जी बहितर हालतुनि जो मुतालबो कयो ऐं मुक़दमे जी ॿुधणी ताईं जेल अंदरि बुख हड़ताल कंदे अख़बारनि, रिसालनि ऐं अवाम जी वॾे पैमाने ते हमदर्दी हासिल कयाई। आख़िरकार भगत सिंह ऐं संदसि साथियुनि शिवराम राजगुरू ऐं सुखदेव थापर खे 23 मार्च 1931 ईस्वी ते असेंबली ते हमलो करण ऐं लाहौर पुलिस सुप्रींटेंडेंट जॉन पी सैंडर्स खे क़त्ल करण जे ॾोह में फांसी जी सज़ा ॾिनी वई। माण्हू अॼु बि खेसि उतर हिंदुस्तान जो लोक हीरो ऐं शहीद आज़म जे लक़बनि सां यादि कनि था।